क़िस्मत जे घर में ही वॾो इवेंट थी रहियो आहे। क़िस्मत जे घर जो एक्टिवेट थियणु मज़हबी सरगर्मियुनि जो ऐं घर में हुजणु मतिलबु त मिटीअ में हथु विझंदा त सोन थी वञे। एतिरा वॾा फ़ाइदा थींदे नज़र ईंदा। जेके ख़्वाहिशूं दिलि में आहिनि उहे पूरियूं थींदे नज़र ईंदियूं। जेके मनसूबा ठाहे सेविंग प्लान जोड़ींदा या के वॾा फ़ैसिला कंदा उहे पूरा थींदा। शादी करणु चाहींदा उहो पिणु पूरो थी सघे थो। औलाद जो कंसीव थियण जे प्रोसेस में तेज़ी पिणु ईंदी। ॿाहिरि वञी पढ़णु, नौकिरी करणु, कारोबार, हर लिहाज़ खां को बि वॾो फ़ैसिलो करणु तव्हांजे लाइ भरपूर फ़ाइदेमंद साबित थींदो। तव्हांजे नए घर में क़िस्मत जो अचणु, घर जो सितारो रूलिंग लॉर्ड बृहस्पति जुपिटर ॿिए घर में हुजणु, धन दौलत पैसो प्रॉपर्टी में वॾो फ़ाइदो मिलंदो। तव्हांजी कम्युनिकेशन स्किल यानी ॻाल्हाइण जो